सतनाम साखी जय झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में ताजो स्वागत है। अज पाण ॻाल्हि कंदासीं ॾाढो ही गंभीर विषय आहे जंहिंखे पाण जणिया ऐं हिंदी में जनेऊ चईंदा आहियूं। पंहिंजे चैनल ते पंहिंजे वॾनि बुज़ुर्गनि अनुरोध कयो आहे कि पंहिंजो इहो संस्कार आहे, पाण हिंदू सनातन धर्म खे मञंदा आहियूं त पंहिंजा ये जनेऊ पंहिंजो इहो संस्कार लुप्त न थिए त पाण अचण वारी पीढ़ी खे छा ॿुधाईंदासीं कि जणिया छो पाइबा आहिनि, जणिया छा वजह सां पाइबा आहिनि, इन जो महत्व छा आहे। अॼु पाण सिंधी समाचार राजस्थान ते ॿुधाईंदासीं जणियनि जे बारे में। प्रत्येक हिंदू जो कर्तव्य आहे हिंदू धर्म में जणिया पाइण। 24 संस्कारनि मां उपनयन संस्कार जे अंतर्गत ही ईंदो आहे। इन खे यज्ञोपवीत संस्कार भी चवंदा आहिनि। जे भी जणिया पाता आहिनि तमामु सुठो, अगरि जे न पाता आहिनि त उहे पंहिंजे वॾनि खां, पंहिंजे गुरुनि खां, पंहिंजे संतनि खां, पंहिंजे पंडितनि खां पुछी सघनि था कि इहो जणिया पाण छो पायूं, कीअं पायूं। पाण खे इहे जणिया पाइण तमामु ज़रूरी हूंदा आहिनि। जीअं पंहिंजे जीवन में शादी हिकु दफ़े थींदी आहे, फेरा हिकु दफ़े थींदा आहिनि, उअं ई पंहिंजे जीवन में जणियनि जो भी ओतिरो ही महत्व आहे कि जणिया भी हिकु दफ़े ही जीवन में थींदा आहिनि। त जणिया ॾाढा महत्वपूर्ण आहिनि। जे भी जणिया न पातल आहिनि उहो यज्ञ हवन में आहुति नथो ॾेई सघे, उहो कंहिं शोक में नथो वेही सघे, शोक में कंधो नथो ॾेई सघे, उहो मुखाग्नि भी नथो ॾेई सघे ऐं ॿियूं भी तमामु जेके नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि में भी उहे नथा वेही सघनि। त जणिया हिकु नओं जीवन आहे, जणिया हिकु नव जीवन आहे। जणिया पाइण तमामु ज़रूरी आहिनि। वॾनि जो चवणु आहे जेको भी जणिया पाए थो उहो हिंदू धर्म ऐं सिंधी धर्म जो कहलाए थो। जणियनि जो महत्व ॾाढो गहरो आहे। इन में जीवन जो नव निर्माण, हिकु नयो जीवन तव्हांखे मिली रहियो आहे। जणिया पंहिंजी पंहिंजी तरह सां पंहिंजे पंहिंजे पाइण जा अलॻि अलॻि तरीक़ा आहिनि, अलॻि अलॻि विषय आहिनि। हरेक धर्म, हरेक सिंधी पंहिंजे हिसाब सां जणिया पाईंदो आहे। को झूलेलाल साईं ते वञी करे पाईंदो आहे, को दरबारनि ते वञी करे पाईंदो आहे, को पंहिंजे कुल देवता जे अॻियां पाईंदो आहे, त को सावे वण जे अॻियां जणिया पाइण चाहींदो आहे। इहो उन्हनि जो पंहिंजो हिकु तरीक़ो आहे ऐं पंहिंजो हिकु धर्म आहे, उहो पाईंदा आहिनि सभु सिंधी। वॾनि जो चवणु आहे कि भाउर ऐं भेनरूं जणिया पाता आहिनि त तमामु सुठो, नथा पायूं त इन विषय ते ध्यानु ॾियूं, छोकी इहो हिंदू सनातन धर्म जो हिकु पहिरियों सुठो पंहिंजो इहो संस्कार आहे कि पाण पंहिंजे ॿारनि खे जणिया पायूं। पर जणिया कई भाउर ऐं कई भेनरूं नंढा थींदा आहिनि ॿार तॾहिं पाईंदा आहिनि, के शादी खां वक़्तु पहिरीं पाईंदा आहिनि, को कॾहिं कार्ज हूंदो आहे तॾहिं पाईंदा आहिनि। इहा उन्हनि जी पंहिंजी इच्छा अनुसार थींदो आहे। पर पाण इन में लापरवाही न बरतूं, पाण ध्यानु ॾियूं, पाण सभिनि ॿारनि खे जणिया पायूं। इहो संस्कार अगरि पाण भुलिजूं था त अचण वारी युवा पीढ़ी खे पाण छा ॾींदासीं, छा चवंदासीं। पहिरीं 2 आङुरियूं पाण खे ख़ुदि ते न्यारणियूं आहिनि, छोकी पाण वॾा आहियूं। पाण खे ध्यानु ॾियणो आहे, ध्यानु रखिणो आहे ऐं युवा पीढ़ी खे इहा अॻियां सौंपणी आहे। मूंखे लॻे थो सुठी ऐं सुहिणी जानकारी सिंधी समाचार राजस्थान जे माध्यम सां ॾेई रही आहियां। सतनाम साखी जय झूलेलाल।